नाज़रीन असां हिन वक़्तु शहर बिहार में बीठा आहियूं। इलाइक़ो आहे गाॾी खाता गाॾी खाते इलाइक़ो आहे ऐं हिन इलाइक़े में जेको आहे पाणी नाले जो जेको आहे जंहिंजे डिस्पोज़ल बंदि हूंदे मेन नालो आहे जेको हितां गुजरी जेको आहे सदावा में जो वञी किरे पाणी जे करे डिस्पोज़ल जे बंदि हूंदे हितां जा गाॾी खाते जा जेके दुकान आहिनि सभु परेशान आहिनि ऐं हुन जे हवाले त अचो त हुन खां असां पुछूं दुकानदारनि खां त कहिड़ी मुश्किलात आहे हिन जे कारोबार ते केतिरो असरु आहे पाणी जे हूंदे ऐं डिस्पोज़ल बंदि हुन खां पोइ जेको आहे असां पाणी रोड ते वधी थो वञे। ॿियो हे आहे सॼी गंदगी लॻी पई आहे दुकानदारी बंदि थी थिए परे पासे ॾिसो खॾा बि बंदि लॻा पिया आहिनि मिस्त्रियुनि जा रोड खां हेठि आहिनि ज़ुल्म वॾो ज़ुल्म कारोबार आई अलाए हे वजह जी ख़बर न आहे सफ़ाई वाकई कोन थी थिए थी सघे भंगी में पघार न मिलंदी हुजे परेशानी आहे पाणी जे करे जेका अलाए कि मच्छर लॻा पिया आहिनि एॾी धप आहे हिते बि कमु करे नथा सघूं असां दुकाननि ते ऐं जेको आहे न अचण वञण वारे खे बि वॾी तकलीफ़ आहे पाणी जे करे पाणी जेका न 12 महीना रहे निकिरी नथो कुझु कढनि था वरी नालियूं बंदि करे अचनि मेन नाले खे बंदि कयो आहे इहा ख़बर न आहे माण्हू ॻोल्हे थो दिमाग़ी परेशान करे वेठो आहे खपनि पाणी जो कारोबार बंदि थी विया आहिनि अलाए केतिरा ॾींहं थिया आहिनि पाणी जे वक़्तु माना कॾहिं कॾहिं अचे थो कॾहिं नथो अचे छाजे करे बंदि थो थिए इहे ॻाल्हियूं साफ़ न सॼो हुनजो चवण वारो आहे पोइ हुननि खे इंतिज़ामिया कुझु करे कोन थी टाउन ऑफिसर नओं आयो आहे उहो कुझु करे कोन थो कुझु हिदायत करे इंतिज़ामिया हाणे पाणी जेको आहे स्वीपर पाण आहे कुझु डिस्पोज़ल वारा खोलींदा डिस्पोज़ल वारा अॼु त डिस्पोज़ल वारा पघार नथी मिले उनजो हक़ पघार मिले त न कनि न सॼो किन मिले सॼा शहर वारा बेज़ार थी विया हाणे पघार न मिली आहे पघार चवण त 3 महीना कोन मिली आहे हुन नाली बंदि करे छॾी पाणी सॼो किन लॻो पियो सॼो आवाम बेज़ार लॻो पियो दुकान जे अॻियां का शइ न आहे हिते मुनासिर कारोबार जो वॾो कारोबार जो हितां केरु क्रॉस थींदो पाणीअ मां या पैर ख़राब थिए कपिड़ा ख़राब आहिनि गाॾी अचे कोन थी अमाला कादरी ऐं डिस्ट्रिक्ट जेको आहे अहले सुनत जो नुशारे जो मेंबर उन सां असां हिन वक़्तु बीठा आहियूं अचो त हुन खां पाणी जे बाबति ऐं डिस्पोज़ल जे हवाले सां बाबति जो हितां जो माण्हुनि जो चवणु आहे डिस्पोज़ल वारनि पाण ख़ुदि पाणी खोलियो आहे छो त उन्हनि खे पघारूं 3 महीना खां न मिलियूं इन करे डिस्पोज़ल वारो पाणी रोड ते छॾियो आहे जीअं त शहर जी टाउन कमेटी या डिस्पोज़ल जेको बि आहे हिननि जो सॼो मामिलो करणु करणु आहे हमेशह जे लाइ जेको आहे आवाम खे परेशान पियो थो वञे हमेशह जे लाइ बारिश हुजे हर बारिश जे बि बिया रोड में यानी कि हिकिड़ो बारिश जो ज़रूरु पेश ताकी जीअं हुननि जे हिसाब सां चवनि त पघार नथियूं ॾियनि पघार जे नथियूं ॾियनि त आवाम खे तंग करे थो वञे पघारूं बहाल थी थियूं वञनि तव्हांजा मुतालबा पूरा थी था वञनि त बाद में जनरेटर लॻाए करे शहर जो रोड खे क्लियर कयो वञे हुनखे पाणी खे कढियो वञे ईअं बि न आहे ऐं बिलख़ुसूस कारोबार जे लाइ पहिरीं बि हिकु लॉकडाउन वरी बरसाती मामलात ऐं इहे सभु ॻाल्हियूं साम्हूं रखी करे कारोबार बिल्कुलु ठप आहे ऐं हुन खां अलावा सुबुह खां वठी माण्हू हिकिड़ो वेठो आहे कारोबार जे लाइ रोज़गार जे लाइ त अहिड़ी सूरत हाल पाणी बि ॾिसी करे को बि ग्राहक जेको आहे दुकान में अचण लाइ तयारु न आहे अचण लाइ तयारु न आहे अहिड़ी हालति में केरु ईंदो हाणे असां वस वारे इदारनि खां इहो ई अपील कंदासीं बराए करम सिर्फ़ु रुॻी पाणी जो मामिलो पंहिंजी जाइ ते आहे जेकॾहिं टाउन कमेटी जी लेबर अचे थी त हिन नाले जी सफ़ाई करण खां बाद में दुकानदारनि जे लाइ दुश्वारियूं एॾियूं था पैदा कनि जेकॾहिं उन्हनि जो गुनो आहे त उहा कहिड़े फिटी करे हलियो था वञनि वरी जे किचिरो आहे त उहो कढी ॿार महीनो 2 महीना फिटी करे हलिया था वञनि ऐं ट्राली ट्रैक्टर हिननि जो हले थो पियो सिर्फ़ु कारींदा बस वारा माण्हू जंहिंजो हिननि खे नथो आहे उन्हनि खे
सम्झंदा बाक़ी कंहिं आम जेको आहे बग़ैर वस वारे माण्हू जे आॾो किन पियो आहे त पियो आहे पूरे शहर जे अंदरि वस वारनि जे बंगलनि ऐं दुकाननि ऐं उन्हनि जे घरनि जे आॾो किचिरो खयो थो वञे बाक़ी दुकानदार परेशान आहिनि किचिरो नालनि जो कढी करे ॿाहिरि पियो वञे उहो बि नथो खयो वञे ऐं सफ़ाई जो मामिलो बिल्कुलु हेॾी सारी लेबर आहे डिस्पोज़ल ते त तक़रीबन 100 खां ज़ाइद आहिनि 125-120 जे लॻभॻि जेको आहे सो ड्यूटी ते हिते माण्हू जेके भर्ती कयल आहिनि उहे उनजे बावजूदि बि ई मामिलो गरम दरम थियो आहे या त पोइ हिननि खे डीज़ल नथो मिले जो बिजली खां अलावा जनरेटर हलाइनि या पोइ हथरादू इहो कयो थो वञे या ठीकु आहे भला हुननि खे पघारूं नथियूं मिली वञनि पघारूं भला गवर्नमेंट रोके थी या वरी हदूद जा जेके कारींदा आहिनि ऑफिसर आहिनि चेयरमैन आहिनि जे चेयरमैन जो हिन निज़ाम परम धर्म थियो आहे भला ख़तमु थियो आहे हाणे थियो आहे उन ही हमेशह जे लाइ निज़ाम परम धर्म छो रहियो आहे इहो असां वस वारे इदारनि खां गुज़ारिश कंदासीं त बराए करम इहे म्यूनसिपल जो जेको निज़ाम आहे टाउन कमेटी जो जेको लेबर जो निज़ाम आहे इहो दुरुस्त कयो वञे आवाम खे मजबूर न कयो वञे जो आवाम रोडनि ते अची असां वार्ड नंबर 5 जे कीरा मेला में बीठा आहियूं जिते हिते डिस्पोज़ल आहे हे मेन डिस्पोज़ल आहे शाही बाज़ार ऐं कीरा मेला थींदो मेन डिस्पोज़ल आहे ऐं शाही बाज़ार सॼी हेॾे थी अचे ऐं जेके हुन में इलाइक़ा आहिनि रेलवे मस्जिद या जेके मेन माना शाही बाज़ार जो डिस्पोज़ल आहे कीरा मेला ऐं कुझु ॿिया मेला बि हिन में अची गॾु था वञनि हिन वक़्तु असां BI टाइम न्यूज़ सां गॾु हुनजी टीम सां असां गॾु हिते आया आहियूं त को डिस्पोज़ल जो मुलाज़िम न आहे कोई न आहे को डिस्पोज़ल जो मुलाज़िम न आहे कोई अहिड़ी हिते न आहे तालो लॻो पियो आहे ऐं डिस्पोज़ल न हलणु सूरत हितां जे महल वारनि खे ॾाढी तकलीफ़ आहे ऐं शाही बाज़ार में जेको पाणी बीठल आहे या जेको हिते जेको ॿियनि महलनि पीए थो या हिते आस स्कूल पास में जेको हीउ पाणी बीठो आहे पाणी जेको आहे बरसाति जो न आहे इहो पाणी जेको हिन डिस्पोज़ल न हलण जे करे जेको आहे हिते पाणी बीठो आहे गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल आहे जेको छोकिरियुनि जो आहे उन्हनि खे तकलीफ़ वॾी आहे ऐं हीअ डिस्पोज़ल न हलण सूरत में हितां गर्ल्स स्कूल में मलेरिया ऐं जेको आहे मच्छर जाम थो थिए जेको ॾींहं जो मच्छर आहे ऐं ख़ासि करे जेके गर्ल्स स्कूल जा शागिर्द आहिनि उन्हनि खे मलेरिया जकड़ी चुकी आहे हितां जी का बि इंतिज़ाम या नथी तावन करे न ई उन्हनि खां पुछे थी डिस्पोज़ल जा जॾहिं त 40 लीटर डिस्पोज़ल जा हिते SDO चवणु आहे त असां 40 लीटर जेको आहे कीरा मेला डिस्पोज़ल खे ॾींदा आहियूं ऐं उहो त मूंखे नज़र ई कोन आहे न को मुलाज़िम आहे न कोई डिस्पोज़ल हले थो अचे हिन हलण सूरत ते तव्हांखे असां ॾेखारींदा हेॾे ॾिसो तव्हां फर्श ते ॾिसो त को खुलियल का शइ आहे या का हलियल आहे ॾिसो हे डिस्पोज़ल जी कैमरामैन खे मां चवंदुसि डिस्पोज़ल जेको आहे त ॾेखारे ऐं ॾिसो डिस्पोज़ल जी हालत पाणी बीठल आहे बरसाति जो पाणी न आहे ही शहर शाही बाज़ार जो थींदो गुज़रंदे कीरा मेला खां अची उते अची थिए थो हीउ को बरसाति जो पाणी न आहे हीउ बरसाति जो पाणी न आहे न ई कंहिं खॾनि मां अची थो अचे त हिते को किरे थो अचे हीउ सिर्फ़ु शहर जो पाणी आहे हे डिस्पोज़ल न हलण सूरत जेको आहे हीउ थिए थो आबादी शहर जी ॿाहिरि तव्हांखे सूरत हाल ॾेखारी आहे जेको पाणी सां भरियल आहे डिस्पोज़ल जी ऐं हिते 4 डिस्पोज़ल बंदि लॻा पिया आहिनि हिन शहर में ऐं उन खां अलावा जेके हितां जा मुलाज़िम को बि माना असांखे ज़ाहिर न थी चुको आहे ॾाढा 12 थिया आहिनि जंहिंमें हिन वक़्तु लाइट वियल आहे हितां जे जेको इंचार्ज आहे उनजो चवणु आहे त जेको असांखे जेको हितां 100 लीटर मिलंदो आहे हिन वक़्तु बिराड़ शहर जा जेके मेन नाला उहे रोड ते वहनि बि था उहो तव्हांखे असां ॾेखारिया आहिनि ऐं हिन वक़्तु जेको आहे 4 डिस्पोज़ल बंदि जे 100 लीटर जी हींअर लाइट वियल आहे जंहिंमें डिस्पोज़ल बंदि पिया आहिनि
ख़बर न आहे त हितां वारा डिस्पोज़ल जा मुलाज़िम केॾे विया आहिनि, डीज़ल केॾे वियो आहे, मोटर बंदि लॻा पिया आहिनि, जनरेटर बंदि लॻा पिया आहिनि। शहर जी इहा सूरत हाल आहे जेकी तव्हां शहर जा वीचार ॿुधा। बिहार टाइम्स सां ॻाल्हाईंदे माण्हू हितां जे शहर वारनि बिहार टाइम्स सां ॻाल्हाईंदे पंहिंजा वीचार गंढिया त असांखे डिस्पोज़ल खे पघार न मिलंदे हूंदे सूंदे जेको असांजो हीउ पाणी उन्हनि पाण खोलियो आहे ऐं डिस्पोज़ल उन्हनि बंदि करे छॾिया आहिनि। शहरी हितां दुकानदारनि खे वॾी तकलीफ़ आहे ऐं तव्हां पाण ॾिठो हितां बिराड़ शहर जो जेको मेन रोड आहे गाॾी खाता जो, गाॾी खाते में जेके कमु कंदा वीचारा मज़दूर मिस्त्री उन्हनि खे सख़्तु परेशानी आहे। ऐं हितां जे जेके डिस्पोज़ल आहिनि जेके चार हिन जा मुलाज़िम जी का ख़बर न आहे केॾे हलिया विया आहिनि, छॾे भॼी विया आहिनि, ख़बर ई न आहे। बिहार टाइम न्यूज़ जी टीम जेॾी महिल हिते पुगी को बि डिस्पोज़ल जो को मुलाज़िम न आहे, को न हिते को अहिड़ो को असांखे इंटरव्यू ॾियण लाइ तयारु आहे। हीउ ख़ाली ग्राउंड थियो आहे, ॾिसी सघो था। हीउ जनरेटर आहे जेको मेन हिकिड़ो ई हले थो, बाक़ी टोटल जेके बंदि पिया आहिनि। ऐं हिन खूहनि जी ॾिसो जेकी खोटराई आहे, खोटराई पूरी तरह न आहे, पाणी केॾांहुं जेको निकिरंदो ऐं हीउ पाणी छा शहर में छिकींदो। पाण ॾिसो था खूहनि जी खोटराई न आहे थियल त शहर जो पाणी छा छिकंदो, छा डीज़ल हिन ते हलंदो, छा जेको बिजली जो हलंदो, डीज़ल बि हितां चोरी थो कयो वञे, अलाए छा थो कयो वञे, अलाए केॾे थो कयो वञे, जेको अञा ताईं न हुनजो को मुलाज़िम आहे ऐं न ई को ज़ाहिर न थियो आहे। असांखे हिते तकरीबन हिते टाइम थी वियो आहे, सुठो टाइम थी वियो आहे, जेको अञा ताईं को मुलाज़िम न ज़ाहिर आयो आहे। अलाए बिहार टाइम न्यूज़ जे टीम खे ॾिसी हले वियो आहे। बहरहाल हितां जी शहर जी सूरत हाल तव्हांखे असां ॿुधाईंदी। बिराड़ जी जेकी डेली असां बिहार टाइम जे हिसाब सां असां कवरेज कयूं ॿुधा। अॼु असांखे हफ़्तो पूरो थी वियो आहे, को बि अहिड़ो अमल हितां टाउन ऑफिसर न कयो आहे, न ई डिस्पोज़ल जे जेको इंचार्ज आहिनि उन्हनि को बि अमल न कयो आहे। शहर जी सूरत हाल सफ़ा ख़राब थी वई आहे। जेको असां हफ़्तो खनि थियो आहे बिहार टाइम जे हिसाब सां, बिहार टाइम न्यूज़ जे हिसाब सां असां गली गली वञी माण्हुनि खां पुछी रहिया, पर को बि अहिड़ो अमल न सफ़ाई थी आहे। बिहार टाइम न्यूज़ जी टीम हर वार्ड घुमी रही आहे, पोइ बि असांखे का बि अहिड़ी माना हुतां शहर वारा चवंदा असांखे का मोट न मिली आहे। ऐं कैमरामैन ज़ैन अली उमराणी सां गॾु बिहार टाइम न्यूज़ अदील गुल उमराणी बिराड़ो।